एसपी सरबराह मुस्तफा कमाल पीपल्स पार्टी एमकेएम जे ठाह खे मुहाजिर विकिरो मुआहिदो करार ॾेई छॾियो आहे। संदसि चवणु आहे त एमकेएम पाकिस्तान मुहाजिरनि जो सौदो करे छॾियो आहे। ही मुहाजिर क़ौम खे पंहिंजे मुफ़ादनि लाइ विकिरो कनि पिया। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे मुस्तफा कमाल चयो त 3.5 साल इमरान ख़ान सां गॾु वेठल रहिया, को बि मसइलो न हो। जॾहिं इमरान ख़ान ते ॾुखियो वक़्तु आयो त पुठिते हटी विया। संदसि चवणु हो त गुम थियल माण्हुनि जो अञा ताईं को पतो नाहे पइजी सघियो। हू संदन बाज़ियाबी चाहिनि था। अवां खे अपडेट कयूं पिया। अहम ख़बर जे हवाले सां पीएसपी सरबराह मुस्तफा कमाल पीपल्स पार्टी ऐं एमकेएम जे ठाह खे मुहाजिर विकिरो मुआहिदो करार ॾेई छॾियो आहे। संदसि चवणु आहे त एमकेएम पाकिस्तान मुहाजिरनि जो सौदो करे छॾियो आहे। ही मुहाजिर क़ौम खे पंहिंजे मुफ़ादनि लाइ विकिरो कनि पिया। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे मुस्तफा कमाल चयो त 3.5 साल इमरान ख़ान सां गॾु वेठल रहिया, को बि मसइलो न हो। जॾहिं इमरान ख़ान ते ॾुखियो वक़्तु आयो त पुठिते हटी विया। संदसि चवणु हो त गुम थियल माण्हुनि जो अञा ताईं को पतो नाहे पइजी सघियो। हू संदन बाज़ियाबी चाहिनि था। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। पीएसपी सरबराह मुस्तफा कमाल पीपल्स पार्टी ऐं एमकेएम जे ठाह खे मुहाजिर विकिरो मुआहिदो करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त एमकेएम पाकिस्तान मुहाजिरनि जो सौदो करे छॾियो आहे। ही मुहाजिर क़ौम खे पंहिंजे मुफ़ादनि लाइ विकिरो कनि पिया। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे मुस्तफा कमाल चयो त 3.5 साल इमरान ख़ान सां गॾु वेठल रहिया, को बि मसइलो न हो। जॾहिं इमरान ख़ान ते ॾुखियो वक़्तु आयो त पुठिते हटी विया।